अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल सय्यिदनल हुसैन الذي جعل سيدنا الحسين سيد الشهداء والصلاة والسلام على حبيبه سيدنا وشفيعنا وحبيبنا وجد الحسن والحسين محمد وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم صدق الله مولانا العلي العظيم मुस्तफ़ा मुख्तार जो प्यारो शहीद करबला हैदरे करनार जो प्यारो शहीद करबला मुस्तफ़ा जेखे खयों पंजे कुल्हन ते प्यार सां फातिमा ज़हरा जो दिल वारो शहीद करबला छा करे इदरीस आजिज़ जी ज़ुबान उन जी सना थियो शहादत साण सो भारो शहीद करबला आए बुलबुलानी गुलचए गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। सरी जमात मिली करे वॾे आवाज़ सां सलात शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
इज्जत एहतराम जी काबिल प्यारा मुसलमान भाईरो अजीज दोस्तों, तकरीबन 50 साल का वठी करे असांजे हिन शहर शाहपुर जहानिया में राक़िबे दोषी रसूल जिगर गोशे ज़हरा बतूल सय्यद शुहदा इमामुल मुस्लिमीन वल मुमिनीन हजरत इमाम आली मकाम जी याद में ही जलसो थींदो रहंदो आ। हजरत मौलाना साईं मोहम्मद हसन साईं जी वालिद साहब अल्लाह साईं उनखे जन्नत में आला मकाम दे। उन्हनि जलसे जी बुनियाद रखराइण में किरदार अदा कयो। दिली दुआ है अल्लाह ताला खां अल्लाह साईं हिन जलसे के ता क़यामत जारी सारी रखे। आशिक अजन हजरत इमाम हुसैन जो शान बुधन पंजू दिलियों मदीनों बनाए। अल्लाह ताला जन जन भी हिन महफिल में कोशिश वरती तावन कयो खर्च कयो। उन्हनि जी रिज़्क़न में रोज़न में बच्चन में मालन में उम्रन में औलादन में इज्जतन में बरकतों अता फरमाए। कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज में पढ़िया ए सूरह फातिहा में घणम करे हर मोमिन मुसलमान जेको निमाज़िया उनके याद ऐं हुजण भी इए खपे त असां जेका निमाज़ पढ़ूं था उन निमाज़ में क़िरात कयूं था, तस्बीह पढ़ूं था, समी अल्लाहु लिमन हमिद जी जवाब में तहमीद चऊं था। मुसलमानन ते यो लाज़िमात उन जी माना के समझन। जे कहीं बिना समझ जे पढ़ी या त बदन नमाज सीधी वने, पर बेहतर इया मिसाल तौर सूरह फातिहा पढ़न पिया त सूरह फातिहा जी माना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तमाम तारीफ अल्लाह जी लाजी को जहान जो पालनहारा अर रहमान रहीम जे को रहमान रहीमा मालिक यौमिद्दीन जे को क़यामत जे दी है जो मालिका इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन खास तुझी इबादत था कयूं ऐ खास तोखा मदद था तलब कयूं। ए सजूं जेके ब आयतन वरी तस्बीह में मानो वने सुभान रब्बियल अजीम मुझे अजीम रब जी पाकाई बयान तो कया। वरी सजदे में वने सुभान रब्बियल आला मुझे आला रब जी पाकाई बयान तो कया। वरी समी अल्लाहु लिमन हमिद अल्लाह उन मानो जो हमद बुधो जे हमद कयो। वरी रब्बना लकल हम्दु या अल्लाहुम्मा रब्बना व लकल हम्दु मुख्तलिफ सीगान उन जी माना मौला तुझे ला हमदा। इयो मुसलमानन के सिखण खपे पंहिंजे आलमन सां राबतो करे ऐं इन शइ जी तालीम हासिल कन त तमाम बेहतरा। सुभान अल्लाह। ही जेका आयत पढ़ी या बलहम शरीफ जी इन में अल्लाह ताला छा फरमायो। अल्लाह से फरमायो इहदिनस सिरातल मुस्तकीम। मोमिन चवंदा असा जा रब असा की सिद्धे रस्ते ते हला, सिद्धे रस्ते जी हिदायत दी। आणे मस्जिद जी भर में वनी पियो सिद्धो रस्तो
अरबी लुगत जे लिहाज सां त इहो बि सिधो रस्तो आहे वरी न कुंड खां मथे थो वञे सिधो रस्तो अरबी लुगत जे लिहाज सां त इहो बि सिधो रस्तो आहे पर अल्लाह ताला पंहिंजे गुलामनि खे पंहिंजे बाननि खे परेशान न कयो थोड़ो डिले घट करी थोड़ो परेशान न कयो बल्कि अल्लाह ताला फरमायो केड़ो आ सिद्धो रस्तो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम उन्हनि जो सिद्धो रस्तो आ मौला जन ते तो इनाम कयो आ हाणे वरी सवाल थियो त भला इनाम कंहिंते कयो अथसि हर माण्हू चए थो मुंहिंजो इनाम अचो त अल्लाह जी क़ुरान जी भी आयत ॿुधो अल्लाह सही फरमायो वमन युतिइल्लाह वर्रसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाई वस्सालिहीन वहसुन उलाइक रफीका सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ त मथे खणी सुभान अल्लाह जो साल ते सा दीदार थियन हिक ॿिए जा सुभान अल्लाह वमन युतिइल्लाह जेके माण्हू अल्लाह जी इताअत कंदा वर रसूल ऐं रसूल जी इताअत कंदा और छा ॾींदेन भला इताअत कंदा त फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन उन्हनि सां गॾु हूंदा जन ते अल्लाह जो इनाम पोइ आयत छा थी चए सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम ओ मुंहिंजा रब उन्हनि जी वाट जन ते तो इनाम कयो हाणी वरी ॿुधाए थो त इनाम वारा बाना ही आहिनि कहिड़ा मिन बयानिया मिन नबिय्यीन यानी नबीय वस्सिद्दीकीन ऐ सिद्दीक वश्शुहदाई ऐ शहीद वस्सालिहीन ऐ सालिह वहसुन उलाइक रफीका ॾाढा भला हे साथी तव जेके तव्हांखे मिलंदा हाणे नतीजो छा निकितो त नबी बि इनाम वारा सिद्दीक बि इनाम वारा शहीद बि इनाम वारा सालिह बि इनाम वारा शहीदन जो वॾो दर्जो आहे आम ॻाल्हि न आहे शहीदन जी वॾी इज़त ऐं मर्तबो ऐं मान आहे अल्लाह ताला क़ुरान शरीफ में फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात कुरान अल्लाह करे वणे में बरात त कयो इंशाअल्लाह ताला सवाब थींदो है उन्हनि माण्हुनि खे जेके मुंहिंजे राह में वफ़ात करे वञण क़त्ल कया वञण उन्हनि खे मुअल्ल न चओ बोला भला छा चऊं फरमाई ज़िंदहन वला किल्ला तशउरू तहां जा हवास समझन नथा वरना शहीद ज़िंदहन जो त सख्ती शहादत जी निसोरो इनाज सुभान अल्लाह फरमाया तो सख्ती शहादत जी निसोरो इनाज के रिंद परूड़न राज कजी करबला जो
सुभान अल्लाह तई शाहपुर वारा चो तो शहीद जिंदा है हथ मथे खणी जो शहीद है पर वाह भी था चंद ने नबी जिंदा कोनी बाकी शहीद जिंदा है अदा नबी जिंदा कोनी जाजा चिबड़ा खान शहीद है कि शहीद जिंदा है बाकी नबी जिंदा कोनी अरे जन के जिंदगी मिली मुस्तफा जे तरतावा अगर ओए जिंदा तो मदीने जो साईं पे पंहिंजे मज़ार में हयात सुभान अल्लाह बेशक ओ शाहपुर माचे जन हकीमन दे न तबीबन दे पहुंचा यो पाक मदीने में बीमार रहा कुल थी दुसहित माथी दुसचा मदीने में सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल मुझी जे भी आयो तो वडा मानू पर मुझी दिल थी जे ता चो न हकीमन दे न तबीबन दे पहुंचायो पाक मदीने में बीमार रहा कुल थी दुसहित माथी दुसचा मदी सो देर कयो पादम निकरण का अवल दीदार कराए अचो हथ मथे छो देर कयो पादम निकरण का अवल दीदार कराए अचो रब जो नालो सवरहा यू हली हिकड़ो इकला मदीने में बीमार रहा कुल थी दुसहित माथी दुसचा मदीने में नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक इब्ने वली मुफ्ती उबैदुल्लाह साहब जेके तोखे चवन अता नबी जिंदा किथे आ अच्छो मोह चई अल्लाह तो चवे त शहीद के मोल न जाओ अगर शहीद जिंदा है शाहपुर वारा चवंदा दाल्हाईंदा खुली खुली चवंदा शहीद जिंदा है त शहीदन जो सरदार ताजदार अड़ियन जो आधार यतीमन जो यार गरीबन जो गमखार उम्मत जो सरदार मदीने जो ताजदार वो पंहिंजे मज़ार में हयात आहे जिंदा आहिन जिंदा परवर जा पियारा जिंदा चवन शाहपुर वारा जिंदा आहिन जिंदा परवर जा पियारा खैर अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा आहिन ताबिरद अतकड़ी जो जिंदा आहिन जिंदा परवर जा पियारा जिंदा चौ चौ जिंदा आहिन जिंदा परवर जा पियारा जिंदा अल्लाह जो शहीद मरी न वियन उन्हनि खे मुअल न चओ उन्हनि जे लाइ इहे मरी वञण वारा लफ़्ज़न आदम का वठी करे तुझे मुझे नबी ताई कई औलिया उलमा अंबिया शहादत जे दर्जे के माणियो पर यार मां चवां थो शहीद शान वारा तहां चौथा यार इज्जत वारा चौथा यार मकाम वारा चौथा यार रफात वारा चौथा यार बुलंदी वारा चौथा यार जिंदा चौथा यार पर सभनी शहीदन में जेको मकाम मर्तबो इज्जत रफात बुलंदी हजरत इमाम हुसैन
मुखे अल्लाह दिनी जो ब्या शहीद है बचन खां परे मिटन खां परे माटन खां परे पर्देदार जंजू मुसाफिर मदीने के छड़े करबला जे मैदान में हुजन उन पर्देदार न्याणन सागर हजरत इमाम हुसैन जी शहादत माणिया ये के मां जे पुत्र की ताकत ही काने का हुसैन जो जिक्र कजे या न कजे हुनन जो छा वनी हुसैन में असा जा मानो अदा हुसैन जो जिक्र वरी असली जो कयो छा हुसैन हुनन के असा अलाट करे दिनो छा हुसैन नमाजिया सुन्नी नमाजिया हुसैन रोजेदारा सुन्नी रोजेदारा हुसैन आलम हुनन में आलम इला माशाअल्लाह के वठी जो गालाए त सही हुसैन कुरान जो कारी हाफिजा हुनन में हिकड़ो भी हाफिज कोने ते जो मतलब त हुसैन वारो तरीको असा वटा साईं हाफिज मोहम्मद यूसुफ पढ़ियो न जे जी जलमा ओ हुसैन न्यो उलमा उखिम जो सलाम माहे महबूब बजीन्या री बतूल भली ज़हरा के जो सलाम आहे नाम पढ़ायो आया हो अला पान घुरायो तब हुसैन चइजो जय जी जलमा ओ हुसैन न्यो उलमा उखिम जो सलाम माहे महबूब बजीन्या री बतूल भली ज़हरा के जो सलाम बेशक अपना रोबे हद कर दे घर मेरा ओही दिल पर हाथ मथे खनी मोरे तई शाह पर हमारा आवाज बुझाइन बेशक अपना रोबे हद घर दे घर मेरा ओही दिल पर जा एक सुनो ही शर्फ में जो उन जा एक जो सलाम माहे महबूब बजीन्या री बतूल भली ज़हरा के जो सलाम माहे मदीने में विलादत हजरत इमाम हुसैन जी विलादत खां पहिरियां एकड़े दफे तो जाई मुझा नबी हरम में वेठा हरम मां मुराद घर मुबारक हवेली मुबारक हवेली ते वेठे वेठे सरदारे दो जहान जी चाचिया हजरत अब्बास जी अब्बास मदीने जे साईं जो चाचो आ उन जी घरवारिया हजरत बीबी उम्मुल फضل रदी अल्लाह ताला अन्हा आइया ओ सुना हिकड़ो अर्ज करण थी चाहे पाण फरमायूं बिस्मिल्लाह केड़ो अर्जा ओ मुझे हबीब अर्ज थी कया पर लहराया थी डिज्ञा थी मता दा नाराज न थी वन्यो पाण फरमायूं चाची बुधा केड़ो तुंजो अर्जा अर्ज थी करे मुझा दिल पर नबी रात मुकड़ो बरो ख्वाब ॾिठो आ पाण फरमायूं माह केड़ो साईं बरो आ 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 पाण फरमायूं बरो आ त छा थी पियो मुखे बुधा त मां तोखे जवाब ॾियां अर्ज थी करे हबीब बरो आ ॾिसां पई अव्हां जे जिस्म जो टुकड़ो कटी
मुझे हंज में रखियो थन पाण फरमायो ओ चाची रायत खैरन भलो आ न सही कीअं भलो अवां जे जिस्म जो टुकड़ो मुझे हंज में पियो आ पर भलो आ न सही कीअं भलो आ अवां जे जिस्म जो टुकड़ो मुझे हंज में पियो आ पाण फरमायो ओ चाची खबरार ताले तो फातिमा तो इंशा अल्लाह गुलामन यकून फी हिजरक इंशाअल्लाह अन करीब मुझी फातिमा पुत्र जणी दी तुझे झोली में दो ओ मुझे जिगर जो टुकड़ो बीबी साहबा थी चवे मां शहजादे जे यमन जे इंतजार में आया कई महीना गुजरी विया 3 शाबान जी तारीख मदीने जो शहर रहमत जो बहर आका जे फैज जी लहर दुश्मनन ते खुदा जो कहर मुस्तफवी उम्मत ते मेहरा सरदारे दो जहान पंहिंजे मदीने वारे मस्जिद में वेठार थका आया सहाबी ओ किबला हवेली मुबारक ते सदत सव पाण फरमायो छा थियो आ साईं अवां जी न्याणी सय्यदा तय्यबा ताहिरा आबिदा साजिदा आरफा आलिमा ज़किया तकिया नकिया मुअल्लिमा केड़ा लक़ब ॾेई शाहपुर वारा केड़ा लक़ब ॾियण उन पर्देदार हया वारी शर्म वारी खातून जे घर में बचड़ो ॼाओ आ तो जाई मुंहिंजा नबी मदीने जी मस्जिद मां तकड़ा बाहर निकता बाहर आया तकड़ा तकड़ा पिया अचन जॾहिं हवेली ते पहुता पाण फरमायो मूंखे मुंहिंजो पुटु ॾेखारियो नालो छा त रखियो अथवसि पुटु ॾेखारियो नालो छा रखियो अथवसि पुटु ॾेखारियो नालो छा रखियो अथवसि हज़रत मौला अली आयो अर्ज़ तो करे हबीब मूं इन जो नालो हर्ब रखियो आ पाण फरमायो न हर्ब माना जंग कंदड़ मां बि जंगी जवान आया वो जो पुटु बि जंगी घणा पुट 3 वॾे जो नालो आ इमाम हसन बे जो नालो आ इमाम हुसैन ऐं 3 जो नालो आ मुहसन असा जी दावा है त यो नंढड़ो हो त नबी साईं जे दौर में गुज़ारे वियो मुहसन ए दूसरी कंपनी वारा माण्हुनि खे बरगलाइण लाइ चवंदा अता तहां भला सुन्नन खां पुछो इहो मुहसन साईं कीअं गुज़ारे वियो ही वरी पंहिंजो ड्रामो ठाहे करे माण्हुनि खे चवंदा अदा ॾिसो नबी साईं जे सहाबन ज़ुल्म कया कहिड़ा ज़ुल्म कयूं मां हिकिड़े हंधि वियुसि शिकारपुर ॾे उते चयूं साईं नबी जे सहाबन ज़ुल्म कया बाजो कहिड़ा ज़ुल्म कयूं तूं त हाणे 15वीं सदी में आयो आहे चई वॾा ज़ुल्म कयूं नबी जी न्याणी अम्मा खातून जन्नत जे घर जे दर जे आलो बाह खणी आया अम्मा जे दर के ड्राथूं अम्मा बेचारी दर हेठां अची वई सड़ी वई बार किरी पियो अरे अम्मा चयो त कूड़ हणंदे माण्हूअ खे शर्म बि अचे तव्हांखे त शर्म बि कोन थो अचे त कूड़ था हणो तव्हांजे टोटल खे चैलेंज आहे क़यामत जे सुबुह ताईं साबित करे ॾेखारियो सुन्नन जे कंहिं बि हिकिड़े किताब मां तव्हां पाण लिखियो आहे पाण घड़ियो आ पाण मढ़ियो आ पाण ठाहियो आ असां जी मां चयोमांसि तूं केरु आहे पाण जी मां बलोच आहियां बलोच शादी थियल अथई न हाँ शादी थियल आहे तुंहिंजी घरवारी तुंहिंजे भरिसां वेठी हुजे ॿाहिरां केरु अचे तुंहिंजे घरवारीअ खे धकु हणे विढ़े दर सारे से दर हेठां आणे से बर्दाश्त कदे न बलोच आहियां बंदूक हणास अड़े मां चयो तू वधीक गैरती हई या अली मुश्किल कुशा वधीक गैरती आ अरे अली जे दरतां सां जड़न कुत्तन खे गैरत जा ज़रा मिलिया अली अहले सुन्नत जो काबूवा
अली हसन हुसैन जो बाबुआ अली पंजन गुलन मां एक गुलवा अली पाक सभिन जी साम झली शाहपुर वारो जो महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधी आ पाक गली साईं शेर तकी रखी लठ खयो वेठो वो लठ वारी बोली दे भला सुभान अल्लाह चौदा मुंह ते नथा चओ हथ त मथे खणी चओ न चओ महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधी आ पाक गली अखड़न ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान सब पढ़ायो तकरीरों तो सजी जिंदगी बुधियों तो याद थवे पर भला ने हे याद करे छड़ियो जाओ महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधी आ पाक गली घर वञो न तब पढ़दा वञो छा महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधी आ पाक गली अखड़न में रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली अहले सुन्नत जो बाबुआ हथखड़ी जो अली हसन हुसैन जो बाबू आ अली पंजन गुलन मां एक गुलवा अली पाक सभिन जिया साम जली वडे जो नालो इमाम हसन बे जो नालो इमाम हुसैन ऐ टे जो नालो मुहसन ऐ इयो मुहसन थोड़ो आवाज दी इयो हजरत नबी करीम जे जमाने में वफात करे वियो इमाम हुसैन जी तरबियत खुद मदीने जे साईं पाण कई एकड़ी दफे मदीने में कत्लाई सदके जी ढेर लगो पियो इमाम हुसैन सोहणे नबी जी खिदमत में आयो आई उन कत्ल मां हिकड़ी गड़ी खड़ी खाधई तो जे ऐ मुझे नबी ॾिठुस पाण फरमायो बार कट हुसैन नकड़ी उम्र जो सोहणे नबी पंहिंजे अंगुर मुबारक के हजरत हुसैन जी बात में विधो फरमायो सदको माल जी मेरा सैयदन के जायज नाहे ऐ असा जा मानू वरी छा जना साईं सैयद मेरो तब सवा सेरो बाजू या तारीफ कई थई साईं जी या साईं जी गिला कई थई सैयद के मेरो करे छड़ी सैयद के सवा सेरो करी और मेरे सा गज सैयद मेरा ले सैयद हराम ले सैयद माल जी किन के न खाइंदा पाण फरमायूं ओ हुसैन तहां पाक आयो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अलकुमुर रिजस अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा गंदगी माल जी बात में तेजो मतलब आद सैयद के गुरजे त गंदगी दे न वजन शराब दे न वजन जिना दे न वजन बुराई दे न वजन छो त इनकी पाकी का खुदा ए पाक करता है बयान वारे वाह इमाम हसन बाबा जे तो इनकी पाकी का खुदा ए पाक करता है बयान आए
तत्हीर से जाहिर निशान अहले बैत। आल बैत जो गुस्ताखियों कनल ये जेकी महबत जी दावा कनई लाउडन ते चवंद बीबी जो चादरू लही वयो या गुस्ताखी कयो या अदब कयो गालायो गालायो यो अदब लाउडन ते मानो चवे चादरू लही वयो। अरे अहले बैते पाक से गुस्ताखियां बेबाकियां लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहले बैत। सरासरी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या सबई पढ़ायो सबई तो मज़ो थी वञे सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। मदीने शरीफ जे शहर खां ॿाहिरां केड़े शहर खां ॿाहिरां ॾाढा गारा छोथा हर हर हकीमन डेमू के खणो चाक थी दुश्मदीनो घुमा ए अचो। एकड़े मुखे जो चाक त लगो पियो आ थुल्लो थंबरो माशाअल्लाह केड़ी बीमारी दई बाजू अंदर में बीमारियों घणी थी वयूं। चौथा हर हर हकीमन नेमू के खणो चौ चाक थी दुश्मदीनो घुमा ए अचो मुझे दर्दन जी बीका दवा पान आ मुखे मदनीअ जे दर ते पुॼा ए मुखे उम्मीद अल्लाह हमें आखणी मां मदीने देवी दुस कंदो रब धणी जेके हिन साल माण्हू मदीने वञन तन सां मुंहिंजो बि नालो लिखा ए अचो। मदीने का ॿाहिर हिकिड़ो ॻोठ हो उन ॻोठ में सोहणे नबी जो हिकिड़ो सहाबी रहंदो हो हज़रत हुज़ैफा बिन यमान। हिकिड़े दफ़े मां चयसि हुज़ैफा जी सोहणे नबी जे ज़ियारत ते भला वियो ही अर्ज के न मां चयसि शर्म अचण घुर्जे जो मदीने जो साईं पारे में ऐं तूं ज़ियारत खां महरूम आहीं अॼु ज़ियारत ते वञजां। हाज़िर सही मां जी चयसि त वञी त पोइ सुहिणे नबीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजां। आवाज़ शाह फरमाया मोरे मां केर वञे त छा चवंदा हो अदा सुहिणे खे सलाम वञी ॾिजां असांजा। या सहाबियाणनि जी सुन्नत सहाबियाणी पई चवे सलाम ॾिजां। हाज़िर मगरिब जो टाइम सहाबी तो चवे मां मदीने जे साईं जे पोयां अचे निमाज पढ़ी सोहणे नबी पाण निमाज पढ़ाई। अॼु माण्हू चवंदा आहिनि छाजी निमाज आ छाजो रोज़ो आ छाजी इबादत आ दिल साफ़ आ निमाज माफ़ आ तुझे ऐं मुंहिंजे नबी पाण उन्हनि खे निमाज पढ़ाई निमाज पढ़ी फर्ज़ खां बाद में नफल पिया पढ़ण
मगरिब नमाज खां वठी करे इशा ताईं तुझे मुझे नबी नफल पढ़िया सहाबी पियो चवे मां दीदार में आया ऐं ॼण के चे पियो त इस सूरत नूं मैं जाना ते जाने जहाना का थकल तो मां हुजां जो कल जलसा कया ता मुखां वधीक थकल हो पर हाणे मूड कोन त ॻाल्हा कंदो थी वेंदो इस सूरत नूं मैं जाना ते जाने जहाना का जी मगरिब साईं पढ़ी मां वरी दीदार पियो कयां ऐं चवां पियो इस सूरत नूं मैं जाना ते जाने जहाना का सच्चा का रब दी में शाना का जिस शान तू शाना सब सुभान अल्लाह माँ अजमल माँ अकमल माँ अहसन शाहपुर वारो जो किथे मेरे अली किथे तेरी सना मुस्ता आख्या किथे जालड़िया हाथ मथे कहीं जो सुभान किथे मेरे अली किथे तेरी सना मुस्ता आख्या किथे जालड़िया दीदार में महवाया इशा जी नमाज जो टाइम थो मदीने जे साईं पाण नमाज पढ़ाई ए जेके जाहिल बेदीन पाण जहन्नम में वजण वारा तोखे चवंदा छॾी नमाज खे नमाज दे जा असल में हू था चवन असी पान पादर हुई खाईंदासी पर बदले जोड़ कदे बचा वजूं पर अहले सुन्नत जा आलिम बुजुर्ग पीर मशाइख दुर्वेश अल्लाह वारा उहे तोखे चंदा त नमाज मदीने जे साईं जे पाक तरीके वारिया अली जे तरीके वारिया इमाम जे तरीके वारिया जे तो मदीने जे साईं नमाज पढ़ाए पाण पंहिंजे हवेली मुबारक ॾे वञनि पिया ऐं मां परे खां जो आयो हुम चमत मदीने जे साईं जा जलवा दीदार चेहरे जा अनवार मुबारक तॾिसा ऐं अम्मा जा सलाम बिया पाण अॻियां पिया हलन मां पोयां पाण अॻियां मां पोयां जागो पाण अॻियां मां पोयां पाण अॻियां मां पोयां पोइ ते ॾिठऊं कोन उंद हुई कायनात जे नबी ग़ैबतान नबी पाण फरमायो हुज़ैफा ही छा उंद में हुज़ैफा ही छा हा सही हुज़ैफा आया हुज़ैफा तो तेब सलामा तुझे घर में बैठल बुढ़ी मां तेब मुझो सलामा ओ हुज़ैफा जी मुझा दिल बर नबी हींअर हिकड़ो मलाइक आयो ॾिठी मूं कोन ॾिठो पाण फरमायूं अल्लाह जी तस्बीह तहलील तहमीद ज़िक्र रब जे ज़ात बाबरकात जी इबादत में जिंदगी गुजारी ला इलाहा इल्लल्लाह में अल्लाह ताला राजी थी पिस कई हजार साल रब जी इबादत कई अल्लाह फरमायो मलाइक छा खपई जे मुला मां खाइण खां पाक पीअण खां पाक घरवारी खां पाक मानी खां पाक ख़्वाहिश खां पाक आहियां ॿियो कुझु न इजाज़त ॾे त मदीने में वञी तुंहिंजे महबूब मदीने जे साईं ते सलाम पढ़ी अचां सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक इब्ने वली मुफ्ती उबैदुल्लाह साहब केड़े शहर में मदीने में सारी दुनिया जे शहरन खां
जाओ ओ जाओ सारी दुनिया जी शहरन खा महबूब जी बाला बस पिया आराम कंदड़ अज ताई उते हाय आराम कंदड़ अज ताई उते मुझे सोने हबीब जी हस्तिया सारी दुनिया जे शहर बेशहर में काने खाक शिफा हिते इश्क वरन लाए नफा ही नफा शाहपुर वाला जो बेशहर में काने खाक शिफा हिते इश्क वरन लाए नफा ही नफा पर मुल्क रजे नसीबन में आई अज़ली अबदी बदबख्तिया सारी दुनिया जे शहर रखा पान फरमायूं हुज़ैफा जी मुझा हबीब है मलाइक आयो डिठी साइन मुखे केड़ी खबर त मलाइका पान फरमायूं अल्लाह जी इबादत कई अल्लाह राजी थी पिस अल्लाह चयो मलाइक छा खपई से तो मौला इजाजत दे मदीने में वनी तुझे नबी ते सलाम पढ़ा दीदार कया पान फरमायूं रब चयुस ओ मलाइका मदीने वनी थो मुझो न्यापो खणी वन पैगाम केड़ो इन्नल फातिमत सय्यदतु निसा अहलिल जन्नति वल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नति अम्मा खातून जन्नत जन्नती औरतुन जी सरदारियानियां इमाम हसन हुसैन जन्नती जानन जा सरदार आहिन आले रसूल जी तू अज़मत कुरान में पढ़ अगते हलियो ही गुनाह शुरुआत हिम्मत कयो आले रसूल जी तू अज़मत कुरान में पढ़ हिन शानदार घर जी शौकत कुरान में पढ़ आले रसूल जी तू अज़मत कुरान में पढ़ असी डायरियों वाला वद में नवाब शजले में बुग्या या सेठर या जेकी बिन जातन वारा ओही वद में वद हिते शाहपुर मोरो इहो इलाइको बिन हिंदू हुंदा बिन ज़िले में पर पंजाब में तहां के कोन मिलंदा इला माशाअल्लाह सरहद में कोन मिलंदा इला माशाअल्लाह ऐं बलोचिस्तान में कोन मिलंदा इला माशाअल्लाह पर जे शहर जे अंदर वीदे मिस्र हुजे यमन हुजे शाम हुजे मदीनो हुजे शाहपुर हुजे मोरो हुजे दौलतपुर हुजे नवाब अली मोहम्मद हुजे अरे कायनात के खिते खिते ते वन हर शहर में सैयद मिलंदई छो जेथो आले रसूल वधंदो रहंदो क़यामत आई कौसर नाले सा सुहणी सूरत कुरान में पढ़ जो हिन शानदार कर जी शौकत कुरान में पढ़ आले रसूल जी तू अज़मत कुरान में पढ़ इमाम हुसैन जेड़ा जान जन जी तरबियत मदीने जे साईं गई बीबी उमुल फضل ओहा चई पई जावान मुझे हज में आया एकड़े ॾींहुं मां ॾिसां सोना नबी इमाम हुसैन के पंहिंजे हज में खयो वेठा केडी मल जपन ते चुमल
केडी मल गलन ते चुमन केडी मल मथे ते चुमन चुमती चुमती मदीने जे साईं हुसैन जे कंध ते चुमीनी आई मां ॾिठो सुहिणा नबी अखियुनि मां ज़ारो क़तार पाणी पियो वहे रोअन पिया मां अर्ज़ कयो दिलबर बच्चा खणबा आहिनि चुमियूं ॾिबियूं आहिनि भाकुर पाए बाहिनि हज में विहार बुआ रोबो त कोन्हे को अमा हुसैन के चुमंदे रोई रहा आयो पाण फरमायो हे मुंहिंजो बच्चो करबला जे मैदान में शहादत माणी दो तन्हाई में मुसाफरी में परते तार न्याणियूं कढूं जिस उन परते वारे आलम में मुझे बच्चे जी शहादत थींदी पर शापर वारो रोअण खां अलावा थकन पिटन सटन कुटन सटकोन पिटकोन तुशकोन थकन खातून जन्नत भी थकन है हजरत अली मुर्तजा भी थकन है हजरत इमाम हसन भी थकन है इन टोटल जी टोटल उम्मतन के सबक ॾिनो त थकन अहल बैतन जो शान ना है अहल बैत थकन अहल बैत अल्लाह जी कुरान ऐं मिठे मोहम्मद जी हदीसुनि जा आमिल आहिनि वो चेजा त हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे पढ़ायो हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम खुदा जे नाले शहीद थियो वा इनी अल्लाह पेट को हराम आहे हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम जरे हजरत अमीर मुआविया वफात कई यजीद मदीने जे शहर में इमाम पाक के बेअतला चयो पाण इनकार कयूं मदीने मां लडे मक्के में आया मक्के मां कूफे वारन जो खत लिखा हजरत इमाम आली मकाम उन खतन के पढ़ंदे छो त उन खतन में वास्ता ओ हुसैन तोखे तुझे नाने जो वास्तो तुम असांजी तरफ हलिया पाण फरमायो भला मां हलां थो पर करबला जे मैदान खां अञा पोइते हा कूफे कोन आया हा यजीद इब्ने ज़ियाद के हुक्म ॾिनो त तूं वञ हुसैन खे कूफे जे शहर में अचण न ॾिजां ओ हुर हज़ारनि जे तादाद में लश्कर वठी करे हज़रत इमाम आली मकाम जे पाक बचड़े वाल इमाम जे पर्देदार न्याणनि जे साम्हूं अची बीही रहियो ओ सोना अॻिते इजाज़त कान्हे का मैदान खुलियल मैदान वारी वारो मैदान ओ मैदान जे बारे में हजरत भिटाई से तो फरमाए तो करबला जे पिण में खीमा फोड़िया झेड़ो यजीद सामू जुंबी जोड़िया मुहन मोड़िया बसीता करार जो 7 तारीख 8 तारीख 9 तारीख पानी बंदा मदीने जे मीर जू पर्देदार न्याणू वेठून पानी हजरत उस्मान जो 40 ॾींहं मदीने में बंद कयो पर हजरत उस्मान घर में आ मदीने में आ शहर में आ कुर्बान इमाम हुसैन तुझे पाक दीन जे खिदमत ला पर्देदार मुस्तफा जो न्याणू गडन करबला जे मैदान में वहा खातून जन्नत जेका बिना पर्दे जे कद हवेली ता बाहर कान निकती उन जो न्याणू खीमा हयो उन खीमन में पर्देदार न्याणू बीबी ज़ैनब बीबी सुकैला यू मुस्तफा जो न्याणू हजरत इमाम हुसैन जो घर वारियूं माचणियूं सोटन जो ऐं फायरन जो घर वारियूं ओहे बि उन खीमन में अंदर वेठियूं हजरत इमाम हुसैन उन खीमन वारन सां तकरीर कई जे कॾहिं तहां चाहियो
तो वञो वञी सघो था अव्हां खे इजाज़त पर मां अकेलो मर्द मुजाहिद थी करे यजीद सां टक्कर हणंदुमि उन रोई चयो ओ हुसैन असीं आया आहियूं जान वञे माल वञे मिल्कियत वञे जा वञण का परवाह कान्हे का तुंहिंजी ख़िदमत में हूंदासीं हिकिड़ो सिर हबीब खे साईं मां ॾींदे लॼ मरां हुजन सिर खणा वारे वारिया साईं जो वञो तव्हांखे मोकला आला हज़रत छा चयो जे थो करूं तेरे नाम पे जाफिदा चवनस पिया साईं करूं तेरे नाम पे जाफिदा न बस एक जान दो जहां फिदा कर जी जहां से न भरा करूं क्या करोड़ों जहां नहीं